नसरी नज़म घर मैंने पढ़ी है तो असगर नदीम सैयद की पढ़ी है, और उनके पसंदीदा शायर भी थे शेख साहब के, वो खुद लिखा है उसमें। मोनिस अयाज मेरे दोस्त, मेरे भाई, अमर सिंधु साहिबा, डॉक्टर इरफाना मल्ला साहिबा, ताज जोयो साहिब, ऐं उनखां सवाइ आऊं हेठि ॾिसां थो त इलाही सारा असांजा सीनियर, असांजा कलीग, दोस्त, लिखण पढ़ण जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ मौजूदु आहिनि। शौकत साहब आहे, मदद साहब आहे, ॿिया काफ़ी ज़ैब, काफ़ी, ऐं ज़ुल्फ़िकार क़ादिरी साहब, ॾिसां पियो केतिरनि जा नाला खड़ा। तव्हां सभिनी खे हक़ मौजूदु, जी सिंध, जी अयाज़। ये ख़ुशी जी ॻाल्हि आहे इंतहाई। तुसां इजाज़त ॾिसो मैं सिंधी विच ॻाल्हि करां तो इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ही मुसलसल पंजूं अयाज़ मेलो, ही टीम अमर सिंधु, डॉक्टर इरफाना साहिबा, ताज जोयो गॾिजी जेको मेड़ो मचाईंदा आया आहिनि, इहो यकीनन सरकार त हींअर सहकार कयो आहे। इहा ॻाल्हि मूंखे एडमिट करण में को बि आर कोन्हे, एतराफ़ करण में, त उन्हनि वधि में वधि इहो स्पेस प्रोवाइड कयो हूंदो, पर हीउ जेको बि मेड़ो मचायो आहे उहो अयाज़ जे आशिक़नि मचायो आहे, अयाज़ जे इश्क में हिननि मचायो आहे। सरकार मेड़ा मचाईंदी कोन्हे, मेड़ा माण्हू मचाईंदा आहिनि। जंहिं वक़्त में सिंध में सकाफ़त खातो ठहियो ई कोन हो अञा, उन वक़्त में जीअं लतीफ़ साईं जो मेड़ो लॻंदो हो, जंहिं वक़्त में अञा शायदि हाणोकी शिकिल में सिंध हुकूमत मौजूदु न हूंदी, उन वक़्त में बि सचल जो मेड़ो लॻंदो हो। सो इहा ॻाल्हि तय सम्झणु खपे त सरकार जी इहा का इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे त हू पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरतीअ जे मौसननि ते जेकॾहिं हू कुझु कंट्रीब्यूट कनि था त इहा का हुनजी इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे। इहा त बुनियादी तौर ते उहा हिकिड़ी नंढड़ी हाज़िरी आहे जेका ॾेई हू पंहिंजी लॼ बचाइनि था। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, लतीफ़ साईंअ ते मूंखे 3 सालनि खां वठी सकाफ़त खातो मूं वटि रहियो आहे, ऐं असां 4 ग़ालिबन लतीफ़ साईंअ जा उर्स जेके आहिनि उनजी तक़रीबात असां मुनक़िद कयूं आहिनि। अकबर साहब मूं सां गॾु रहियो आहे, पाण लिखण पढ़ण वारो, अहले इल्म, अहले अदब दोस्त आहे। असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि उते कई त भई असांखे उते हुकुमरान ऐं सरकार थी नाहे हलणो, उते असांखे जे असीं ख़िदमत तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां जीअं लतीफ़ जे पिण ते सिंध मां लखे पांधीअड़ा लतीफ़ ते अचनि था, हू पंहिंजे अंदर में पंहिंजे इश्क जी ॾियाटी दुखाए, असांखे उते ईअं फ़क़ीरनि वांगुरु कंट्रीब्यूट करिणो आहे जेके असां तॾहिं उहो असांजो पोरियो साहब पवंदो। अॼु जॾहिं असीं अयाज़ ते ॻाल्हायूं बीठा, मूंखे ख़बर आहे त हिन खां पहिरीं सरकार जो को नुमाइंदो कल्चर डिपार्टमेंट जो डायरेक्टर मुमकिन आहे इन दीवार जे हुन पासे वेठो हुजे, हेॾा टुटी कोन आयो हूंदो पुछण लाइ त का अव्हांखे तकलीफ़ आहे या न, पर अयाज़ मेलो थियो थे, अभी सब जा सब मौजूद हुआ, ऐं उहो कंहिं मचायो पे, उहो आशिक़नि मचायो पे, जीअं हमेशह में सिंध में मेड़ा मचंदा आया आहिनि। जीअं ख्वाजा ग़ुलाम फ़रीद जे आऊं मेले ते वियसि, असगर नदीम साहब में उते गया मेले ते, मूं का बि सरपरस्ती कोन ॾिठी उते ख्वाजा ग़ुलाम फ़रीद खे पंजाब जी सरकार को ओन कयो हुजे, का मूं ओनरशिप उते कान ॾिठी। इहा ई ॻाल्हि मूं आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में जंहिंमें असगर नदीम साहब वेठो हो, मूं ते इहा ॻाल्हि कई हुई त इहो फ़क़ति जेका बि अंधी मंडी ओनरशिप आहे इहा सिंध में मौजूदु आहे, हुकूमती ऐं रियासती लेवल ते सचल खे, लतीफ़ खे, ॿियनि खे असां ओन कयो बीठा आहियूं। इहा पंजाब में कोन्हे, पंजाब में इंतिहा पसंदी जी इहा ॿिमुही बला जेका उतां खां निकिती उहा इहो न वधे अॻिते,
जेकॾहिं उतां जो चीफ मिनिस्टर ऐं उतां जा वज़ीर बाबा बुल्ला शाह ते, शाह हुसैन ते, वारिस शाह ते ऐं ख्वाजा ग़ुलाम फरीद ते वेठा हुजंदा त आउं नथो सम्झां त इहा इंता पसंदि जी वबा उतां निकिरे आहे। इहो ई हाल केपी में रहियो आहे। उते ख़ुशहाल खान खटक हुजे, रहमान बाबा हुजे, कंहिंखे बि कोन कयो आहे। साॻी हालत बलोचिस्तान में मस्तवक, लीजाम, दुर्क ऐं ॿिया जेके आइकॉनिक माण्हू रहिया उन्हनि सां उते रही आहे। पर इहा हिते इहा महिरबानी आहे उन वक़्त में उन्हनि माण्हुनि जी जेके 1951-52 में बज़ में सूफ़िया सिंध ठहियो, मीरा मोहम्मद शाह, GM सैयद ऐं ॿिया रोशन ख़्याल माण्हू हुआ जिन भिटशाह ते वञी इन हिकिड़े सफ़र जी शुरूआत कई। त अॼु असांखां पुछाणो थिए थो, जिते वञूं था पुछाणो थिए थो त फलाणी जॻह ते फलाणो मेलो थिए थो, तव्हांजी ओनरशिप उते छो कोन्हे। एतिरे हद ताईं जो विसारियल तरीन माण्हू लतीफ़ साईं खां पहिरीं, लतीफ़ साईं खे रस्तो ॾिसण वारो, घस ॾिसण वारो बुनियादी मोहसिन माण्हू मियो इनायत रिज़वी हो, जिते असीं सभु अॻे दफ़े मौजूदु हुआसीं। इहा बि माण्हुनि जी डिमांड हुई। तव्हां मीअं इनायत खे यादि कोन था करियो, जे दास्तान घड़िया, जे ससवी पुनू, मुमल राणू, उमर मारवी, इहे सभु सुर ऐं दास्तान शाइरी जी शिकिल में ॾिना, जे वाई ॾिनी, जंहिंमें शौकत साहब, ताज वारा, इहे सभु असीं उते हुआसीं। त इहा सिंध जी ख़ुशकिस्मती आहे त सिंध में इहा सुजागी, इहा सोच ॿियनि सूबनि जे भेट में, इहा तरक़ी पसंदी जी अप्रोच सिंध में ॿियनि खां वधीक ताक़तवर आहे त उनजे पुठियां केरु आहिनि। लतीफ़ साईं हिकिड़े दौर जो, पंहिंजे दौर जो बाग़ी हो। उनखे घाड़ेटा, दास्तान, सुर ॿिया बराबरि मिलिया हूंदा मीअं इनायत खां ऐं ॿियनि खां, लुत्फ़ुल्लाह शाह क़ादरी हुजे, उनखां पहिरीं ॿिया हुजनि। पर उनमें जेको तफ़क्कुर आहे, जेको फ़िक्र आहे, जेका बाग़ियाना रविश आहे, उहा लतीफ़ साईं जो कमाल आहे। त सही माना में जेको असांजो सिंध जो शऊर आहे, जेका हाणोकी असीं सिंध जे शिकिल में ॾिसूं था, जॾहिं असेंबली जा मेंबर, असां जहिड़ा असेंबली जा मेंबर जॾहिं असेंबलीअ में खुलेआम सिंध ते ॻाल्हाए पंहिंजे वात जो ज़ाइको मटाइनि था, त यकीनन उन जे पुठियां इहा लतीफ़ साईं खां शुरू थी जेका कहाणी हली आहे उते बीठी कोन हूंदी। लतीफ़ साईं खां पोइ त सॼी शाइरी वरी फारसीअ जे रुख़ ते हली वई, असां फारसीअ जा मुरीद थी वियासीं। पोइ जेका शाइरी जो हिकिड़ो रिवायत शुरू थी, कुझु क्लासिकल शाइर हुआ जिन पंहिंजे हवाले सां साईं सचल साईं हो, ॿिया हुआ, पोइ बाद में जेके बि शाइर आया, अमल फ़कीर हुजे, ॿिया हुजनि, रुमानवी रस्ते ते घणो, ख़लीफ़ो नबी बख़्श हो हिकिड़ो जे सिंध जो केदारो लिखियो, ॿिए पासे हुकुमराननि जी दरबार जी जे पासे फारसीअ जी रविश हुई, फारसी, उहो शेख हयाज़ हो, पहिरियों दफ़ो जदीद सिंधी, ॿ माण्हू जंहिं सिंध जी उणत कई ऐं सिंध जा ॿ मुख़्तलिफ़ जेके हीअं छेड़ा आहिनि, हिकिड़े पासे लतीफ़ आहे त ॿिए पासे हयाज़ आहे। ही जेका जदीद सिंध में मूं चयो त जेका असांखे इंस्पायरेशन मिले थी, जॾहिं असीं बि असेंबलीअ में असीं ॻाल्हायूं था त जॾहिं वनयूनिटी तहरीक हुई त वनयूनिटी तहरीक में जॾहिं सभु जेलुनि में पिया, शेख हयाज़ ॿिया सभु उन जा किताब जेके आहिनि, 62 में भंवर भिरे आकाश अचे थो त 2 साल खां पोइ उहो ज़ब्त कयो थो वञे 64 में उहो किताब, ऐं उनजी सख़्त सज़ा ॾिनी थी वञे, हू जेलुनि जे पुठियां वञनि था। उन वक़्त जा तख़लीक़कार इहे कोन हुआ रुगो मुतालो, मुशाहिदो ऐं इंस्पिरेशन वठी वेठा हुआ, उन्हनि मुजाहिदो कयो, मुज़ामत कई ऐं दुनिया बाग़िन बदिलाई आहे, दुनिया कंप्रोमाइज़ कंदड़ माण्हुनि न बदिलाई आहे। हू चवनि था हीअं चओ, मां चवां थो ईअं न चवंदुसि। लतीफ़ साईं खां शुरू थी, लहवारो लोक वहे तूं ऊचो वहे भार, ऐं क़ौम ॿुधाया थे किसा कल मूं तोखे तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। को कीअं न डोड़े मक़तल दे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न डोड़े ज़िंदा दे था ज़ुल्फ़ छिकन ज़ंजीरनि जा। रेज़िस्टेंस ऐं रोमांस जॾहिं पाण में मिलनि था तॾहिं आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। रुगो नारेबाज़ी, मुज़ामत, फ़क़ति मुज़ामत जे उनमें रोमांस शामिल कोन्हे, रोमांस रूह आहे जेको उनमें शामिल थिए थो, उहो जिस्म आहे, उन जिस्म में जॾहिं रूह शामिल थिए थो तॾहिं उहा आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। शेख हयाज़ इन हवाले सां माला माल तरीन शाइर हो। ऐं सम्झां थो त बरे सगीर में पंहिंजे दौर में शेख हयाज़ जेतिरो क्रिएटिव माण्हू, मुंहिंजी पंहिंजी राय आहे त शेख हयाज़ जेॾो क्रिएटिव माण्हू जे हमअसर दौर में कोन हो।
भले फैज़ साहब वारा हुआ, ॿिया हुआ, उनसां हमसर तमामु घणा माण्हू, गैलेक्सी हुई वॾनि माण्हुनि जी। शेख अयाज़, जेकॾहिं उर्दू शाइरीअ में वेंदासीं त उर्दू शाइरी जेकॾहिं ग़ालिब मीर ऐं उन जे दीवान मां ॿाहिरि निकिती त हू वञी फ़क़ति मुज़ाहिमत ऐं नारेबाज़ी में फाथी। नेचर उन मां निकिरी वई। नेचर उर्दू शाइरीअ जी रिवायत कोन रही है, कॾहिं फितरत उन में शामिल कोन है जो क़ैदी कोयल खे नियापो ॾे त वञो कवेलियो वञो, वञी प्रिय खे चओ त अञा पियो जियां। नियापा मिटनि माइटनि ऐं संतरियुनि खे ॾिना हूंदा शाइरनि त तूं वञी ॿुधाए छॾिजां मुंहिंजी घरवारी खे अञा आऊं जीअरो आहियां, पर कंहिं कोयल खे कोन चयो हूंदो ऐं उन ईअं कोन संभालियो हूंदो त जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे, हू पंहिंजूं सावणियूं थर ते मोर जा नाच, वो अलड़ छोरनि जहिड़ा छमर यादि कंदड़ शाइर जेको आहे उहो पंहिंजी फितरत सां कनेक्ट करे थो, इहो उर्दू शाइरी में कोन्हे। इहो शेख अयाज़ जो कमाल हो। ये तो उर्दू शाइरीअ जी बाद जी जेका लॼ ऐं पत जेका आहे उहा हिननि वञी रखी कि पंजाबी शामिल थिया, पोइ हिंदको शामिल थिया, उन्हनि लॼ पत रखी। इहा ॻाल्हि सही हुई त जिते इश्क आइसोलेट करे छॾियो, जेका असीं आइसोलेशन जी ॻाल्हि कयूं था त शेख अयाज़ जेकॾहिं ईअं लिखंदो अचे हा जेको उन शुरू कयो, मेरे दीदा वरो मेरे दानिश वरो, पाँव जख्मी सही जग डगमगाते चलो, राह में संगो आहन की टकराव में अपनी जंजीर को जगमगाते चलो। इहो ईअं खयो अचे हा त वाकई सही हो त शेख साहब पंहिंजा अॻ जा ऐं पोइ जा अलाए केतिरा बुत किराए चुको हुजे हा। जेका असद अदीम सैयद साहब ॻाल्हि कई त हुनखे पंहिंजी ॿोलीअ सां कमिटमेंट ऐं उन इश्क आइसोलेट करे पंहिंजी ॿोलीअ ताईं बीहारे छॾियो ऐं शेख साहब ॿिए पासे लिखण लाइ कोन वियो। जो हुन कंटिन्यू न रखियो त हू उन ॿोलीअ में पंहिंजो ओरिजिनली पंहिंजी तख़लीक़ आणे। जेकॾहिं उन डगर ते शेख साहब निकिरे हा त कहाणी मुख़्तलिफ़ हुजे हा, पर यकीनन उनजी कमिटमेंट हुई पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी मिटीअ सां। इहो ॿियो आस्पेक्ट आहे, ॿियो पहलू आहे, हू ॿियो पहलू आहे ॻाल्हाइण जो त छो न, वाई नॉट, छो न लिखणु खपे। ऐं अॼु बि असांजा जेके दोस्त आहिनि लिखण वारा जेके शाइरी कनि था या लिखनि था, उन्हनि सां बि इहो कंदो आहियां त छो न लिखणु खपे उर्दूअ में, ॿी ॿोलीअ में छो न वञणु खपे। उन ॾींहुं जेको आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हुई उनमें हिकिड़ो ॾाढो मज़ाहिया हिकिड़ी निशस्त हुई जेका पंहिंजे प्रोफेसर साहब पंहिंजे डॉक्टर जफ़र अहमद पे कंडक्ट की, जंहिंमें असीं गॾु हुआसीं त उनमें ॻाल्हि हुई त पाकिस्तानी सकाफ़त तनक़ीदी ऐं तख़लीक़ी पहलू। मुंहिंजो त पहिरियों सवाल इहो त छा पाकिस्तान में पाकिस्तानी सकाफ़त नाले का शइ जुड़ी सघी आहे? ही उते उहे सकाफ़तूं आहिनि जेके बुनियादी तौर ते पाकिस्तान खे शनाख़त ॾियो बीठियूं आहिनि, जंहिंमें सिंधी आहिनि, सराइकी आहिनि, पंजाबी आहिनि, पख्तून आहिनि, बलोच आहिनि, उहे ॾियो बीठा आहिनि। जॾहिं 1940 जी करारदाद ख़ुदि मुख़्तियारीअ जे वाइदे जे बुनियाद ते बीठल आहे। जॾहिं उन वाइदे तां उहा रियासत फिरी वई, छो त उहा ख़ुदि मुख़्तियारी 1940 में उन्हनि क़ौमियतुनि खे, उन्हनि ज़बाननि खे उन्हनि जी सकाफ़त सेखारी हुई। इहो गुरूर उन्हनि खे उन्हनि जे पस मंज़र ॾिनो हो। जॾहिं उन ताईं उहा रियासत फिरी वई, उन ते न बीठी त पोइ पाकिस्तानी सकाफ़त जुड़ी किथां सघंदी? इहो पॉसिबल न आहे त असीं उनखे नालो ॾेई चऊं त जुड़ंदी। इहो फ्रॉड थी सघे थो जो अञा ताईं ॿोलियुनि वारो बिल जेको आहे उहो सेनेट जे तहखाने में सड़े पियो, उते क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि त पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, सराइकी, पख्तून ऐं ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उहो नथो निकिरे, उहो ओन जेसिताईं न कंदा। इंडिया में 26 ॿोलियुनि खे ओन कनि था, इज़त ॾियनि था, हिते क़ौमी ॿोली तो तस्लीम करण लाइ तयारु कोन्हे, तेसिताईं उहा जुड़ी कोन सघंदी। शेख साहब जा असीं त गर्विदा रहिया आहियूं, पढ़ंदड़ आशिक़, पंहिंजे यूनिवर्सिटी जे ज़माननि खां वठी पढ़ंदा आया आहियूं। शेख साहब जा कई पहलू आहिनि। यकीनन ई 5 ॾींहंनि जी जेका आहे मेलो, इन में इलाही सारा मूं ॾिठा आहिनि त ॾाढा ज़बरदस्त सेशन डिज़ाइन थियल आहिनि।
शेख साहब जे आर्ट जे हवाले सां, ओपेरा जे हवाले सां, फ़न जे हवाले सां, उनजी रोमांस जे हवाले सां, उनजी तख़लीक़ जे उनजे ॿियनि पहलुअनि जे हवाले सां यकीनन शेख साहब उन दौर जो इंतिहाई पढ़ियो लिखियो माण्हू हो। जंहिं ज़माने में पढ़ियल लिखियल माण्हू घटि हुआ पर पाणी पढ़ियल वधीक हुआ। माण्हू घटि पढ़ियल हुआ, पाणी घणो पढ़ियल हूंदा हुआ। ऐं हक़ीक़ी माना में सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो शेख हयाज़। आलमी दुनिया सां उनखे कनेक्ट कराई। दुनिया जा नाला शेख हयाज़ जी शाइरीअ मज़ा कढी, उन्हनि जे किताबनि जा नाला कढी, पोइ वरी उन्हनि खे पढ़ण जो सिलसिलो शुरू थियो। त शेख साहब कंहिंखे थो कोट करे, जे शेख साहब लिखे थो त निकोलस काज़ानज़ाक्स जो फलाणो नाविल जेको आहे उहो पढ़णु खपे, त उहो असां पंहिंजे पननि ते नोट करे उहो नाविल वञी कराचीअ जे उर्दू बाज़ार जे फेयर प्राइस शॉप तां ऐं कबाड़खाने मां ॻोल्हणु शुरू कयो त किताब किथां मिलंदो। शेख साहब पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो। इहो अयाज़ जी सभ खां वॾी उहो ॻाल्हि हुई त जेके दुनिया जा उहे शाइर, उहे किरदार वाक़ुफ़ थिया, उहे झांसी जी राणियुनि खां वठी सेंट फ्रांसिस ऑफ एसेसी ताईं, उहे माण्हुनि खे ख़बर कान हुई त इहे नाला कीअं आहिनि। ऐं छो त उहो दौरु अहिड़ो हो जंहिंमें यकीनन उन्हनि मुजाहिदो बि कयो पिए, जदोजहद हुई, जेलूं हुयूं, सख़्तियूं हुयूं, मार्शलाऊं हर आए ॾींहं बीठियूं हुयूं मथां। ऐं जेको किरदारु असांजे अदीब खे, आई एम सॉरी टू से, हिन दौर में पंहिंजो ज़ाहिर करणो पवंदो, ऐं उहो किरदारु मुजाहिदे बेस्ड हूंदो, उहो मुज़ाहिमत बेस्ड हूंदो। ख़ुदि असांजे साम्हूं बि अव्हां जी भरपूर मज़ामत कोन्हे। जेकॾहिं आऊं पंहिंजे पाण खे वज़ीर सम्झी जेकॾहिं आऊं हुकूमत जो हिसो आहियां, आऊं चाह थो त फेसबुक जो स्टेटस मुराद अली शाह सरदार शाह जा कन ऐं अखियूं नथो खोले सघे, इहो यकीन करे छॾियो। यू नीड अ इफेक्टिव रेज़िस्टेंस। जॾहिं असांजूं अखियूं खुलनि उते, या असीं छा कयूं, असांजी गाइडेंस, असांखे सिमत ॾेखारणु, रस्तो ॾेखारणु, तव्हां हुकुमराननि खे या जेके वेठा आहियो इक़्तिदार में, उन्हनि खे छा करणु खपे। इन लाइ हिकिड़ो कलेक्टिव रोल जोड़णो पवंदो। ऐं मूंखे इन ॻाल्हि में ख़ुशी आहे इहा चवंदे त सिंध में जेतिरो बि स्पेस मुज़ाहिमत जो हींअर क्रिएट थियो बीठो आहे, त उहे ही खाना बदोश जो जेको हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो टोलो आहे, ऐं इहो घटि में घटि हिकिड़ो मुज़ाहिमत ऐं रेज़िस्टेंस जो पंहिंजो भरपूर रोल प्ले कयो बीठो आहे। ज़रूरु थींदो आहे कावड़ ऐं गुस्से जे इज़हार में इंसान खां ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। जेका ॻाल्हि कावड़ ऐं गुस्से जी कई असगर नदीम साहब, उहो ज़रूरु थींदो आहे, पर इहो प्रोसेस आहे। प्रोसेस में फिल्ट्रेशन थींदी, शयूं अॻिते वधंदियूं, पर बेसिकली इहा एंगर जेका आहे, इहा रेज़िस्टेंस आहे, इहो कॉज़ ऑफ रेज़िस्टेंस आहे, ऐं उनखे कन्वर्ट करणो पवंदो। असांखे समाज जे हक़ में ऐं मुस्तक़िल उनजो फ्रूट खणण लाइ असांखे इहो कंटिन्यू रखणो पवंदो। सकाफ़त खातो जेतिरो बि 3 सालनि में करे सघियो आहे, उहो कमु साम्हूं आहे। ऐं का बि ॻाल्हि ॿी न कंदुसि, पर यकीनन उन में असांखे तव्हां सभिनी जो सहकार खपे। जेको शेख हयाज़ साहब ऐं मोहम्मद इब्राहिम जोए जे 1954 जो ख़्वाबु हो त सिंध में ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम थिए, त जेको आलमी अदब आहे उहो सिंधीअ में अचे, ऐं सिंधीअ जो अदब जेको आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ ज़बाननि ताईं पहुचे, जेको अहम तरीन कमु आहे, जंहिंजी शिकायत असां सोर्स मटीरियल जेकॾहिं प्रोवाइड न कंदासीं अमन सलीम साहब खे, असगर नदीम साहब खे ऐं ॿियनि समूरनि दुनिया जे लिखंदड़नि खे जेके ॿाहिरि वेठा आहिनि, त उन्हनि जी डायरेक्ट सिंधीअ ताईं एक्सेस कोन्हे। असांखे सिंधीअ मां उहो अंग्रेज़ीअ में ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में कन्वर्ट करणो आहे। त उन ख़्वाब जी ताबीर 2019 में इन ई शिकिल में थी आहे त मोहम्मद इब्राहिम जोयो ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम अमल में अची चुको आहे, जंहिंजो कमु तमामु जल्द शुरू थींदो। जेका ॻाल्हि कई असगर नदीम सैयद साहब, त असां फोक मां कोक में फाथा आहियूं वञी स्टूडियो में। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे मैं सची ॻाल्हि है, मैं को ख़ुशी थी है, मैं तुसां नाले ॻाल्हि शेयर कर रहा कि वो जड़ा तुसां दी ॻाल्हि है फोक टू कोक वाली, बहु जल्द तुसां वेखसो कि उन कोक दे अपोजिट एक लोक स्टूडियो का क़याम थींदा पिया है कराची विचूं, ऐं उते अयाज़ दी पोइट्री भी कंपोज थी सी, त सिराइकी शायरी भी कंपोज थी सी। लोक स्टूडियो
आर्ट्स काउंसिल कराची उनजे सहकार सां उनजे बेसमेंट में मुकमिल तौर ते उहो क़ाइमु थियो आहे, जंहिंमें असां पंहिंजे सकाफ़ती वरसे खे उन्हनि सभिनी लोक गीतनि खे, पोइ चाहे उहो सिराइकी जो हुजे, वींदे पे मुल्तान अंगूर गिद्धी आवी ज़रूरु गिद्धी आवी, या असांजी सिंधीअ जा उहे पुराणा लोक गीत, लुॾे लुॾे पियो निमन जे टारिन में तोखे लॻो वनीअ जो वाह, तोखे लॻो जिदुल जो वाह, इहे सभु गीत असां लोक स्टूडियो में खणी ईंदासीं ऐं रिवाइवल ऑफ म्यूज़िक थींदी। उन में तव्हां सभिनी जी मूंखे आऊं वेलकम कयां थो। जेके बि इन हवाले सां कंट्रीब्यूट करणु चाहियो प्लीज़ डू कम फॉरवर्ड ऐं असांखे सपोर्ट करियो त असीं शेख हयाज़ जी शाइरी जेका आहे उहा नवां ॻाइण वारा असीं पैदा कयूं, नए रंग सां, नए तरंग सां ऐं ख़ूबसूरत धुनुनि सां उहे साम्हूं अचनि ऐं पंहिंजो ही क़ाफ़िलो जारी रहे ऐं सिलसिलो जारी रहे। ऐं वंस अगेन शुक्रगुज़ार आहियां खाना बदोश जी सॼे सथ जो, जंहिं असांखे हिते मदू कयो, तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं म्यूज़िक जे विचां हिकिड़ो 10 मिंटनि जो गैप हुजे त असां लाइब्रेरी जेका अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी जे बिल्कुलु पोएं पासे, इहो पहिरियों दफ़ो मूं आऊं सम्झां थो लाहौर में हुजे त हुजे, मूंखे ख़बर न आहे, पर सिंध में पहिरियों दफ़ो हैदराबाद में इहो क़ाइमु थियो आहे। राइटर्स जेका आहे उहो रेस्ट हाउस जेको आहे उहो क़ाइमु थियो आहे ओताक जे नाले सां, त जेके सिंध जा आर्टिस्ट अदीब ॿिया अचनि त उनखे हिकिड़ो पंहिंजो घर नुमा हिकिड़ो अकोमोडेशन हुजे जिते उहे रही सघनि, ऐं चाहे उनजो हीअ जेका आहे उहो रिबिन कटिंग आहे, त आउं चाहींदुसि त असांजा राइटर दोस्त असां सां गॾु हली उनजी रिबिन कटिंग जो आहे, उन्हनि जे रहण लाइ उन्हनि जी अकोमोडेशन आहे, त जे हिन खां पोइ 10 मिंट जो जेकॾहिं गैप हुजे या 5 मिंटनि जो म्यूज़िक सेट थिए त असां उहा रिबिन कटे वठंदासीं। सो वंस अगेन तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभिनी जा थोरा। आख़िर में अयाज़ जो रुगो इहो मूंखे जेको यकीन ओचितो ओचिता यादि अचनि पिया त 2 सिटूं पढ़णु लाज़मन सम्झां थो। धरती छा छा दान करे वई, औख ॾेई इंसान करे वई, आई तुंहिंजी सार त सुपरी सूर्य खे आसान करे वई, इश्क करिश्मा ॾेखारिया दिल कुफर मथां ईमान करे वई। ज़बरदस्त इश्क करिश्मा ॾेखारिया दिल कुफर मथां ईमान करे वई। तमामु ख़ूबसूरत तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं, ऐं यकीनन इहो हिकिड़ो जेको ड्यूओ आहे, सिंध जो कल्चर डिपार्टमेंट ख़ुशनसीब आहे त उते हिकिड़ो शाइर जेको आहे मिनिस्टर आहे ऐं जेको सेक्रेटरी आहे उहो पाण पंहिंजे अदबी हवाले सां तमामु वॾो नालो आहे। रवायती तौर ते वोट ऑफ थैंक्स में असां नाला पढ़ंदा, उन्हनि सभिनी जा जन असांजो साथ ॾिनो, पर अॼु असां वोट ऑफ थैंक्स में चाहियूं था त खाना बदोश जे सथ पारां अकबर लगारी साहब खे बुके पेश कयूं, खेसि असां गुज़ारिश कंदासूं त हिते अचनि, ऐं इहो असांजो टोकन ऑफ थैंक्स आहे जेके पूरा 5 ॾींहं हिते तव्हां असां सां गॾु रहिया आहियो ऐं जंहिं तरीक़े सां हिन सॼे मेले मचाइण में तव्हांजी कंट्रीब्यूशन रही आहे, उन जे हवाले सां भरपूर ताड़ियूं थियणु घुरिजनि। ऐं उन सां गॾोगॾु जीअं असांजो जेको खाना बदोश जी जेका डिज़ाइनिंग जेके बि पोस्टर आहिनि, असांखे लॻंदो आहे त उन में 50% जेका हिन मेले जी सूंहं हूंदी आहे उहा डिज़ाइनिंग सां हूंदी आहे, ऐं उहो डिज़ाइन कंदो आहे असांजो ख़ुदाबश कबड़ो साहिबु। अॼु पहिरियों दफ़ो हिन इब्तिदाई तक़रीब में कराची खां आयो आहे, मां चाहींदसि त अबड़ो साहिबु अचे, असां हुनखे बि हिकिड़ो बुके पेश कंदासीं। ख़ुदाबश कबड़ो साहिबु। अतिया खे चवां त अबड़े जे पारां बुके वठी वञे। असां गॾु उन सां गॾोगॾु असां इहा यकीनन ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त इब्राहिम जोए जे शेख हयाज़ मेले में इन शइ जो ऐलान थी रहियो आहे त इब्राहिम जोयो ट्रांसलेशन ब्यूरो इस्टेब्लिश थी वियो आहे कल्चर डिपार्टमेंट जे पारां, या लोक स्टूडियो इस्टेब्लिश थियो आहे। इहे हिकिड़ा इंतिहाई अहम क़दम आहिनि त सिंध जा अदीब ऐं दानिश्वर हाणे दुनिया उन्हनि खे शेख हयाज़ खे दुनिया खे शेख हयाज़ जी ख़बर पवंदी त शेख हयाज़ कहिड़े कैलिबर जो शाइर आहे, ऐं असां सम्झूं था त शेख हयाज़ अगरि हक़ीक़ी तौर ते ट्रांसलेट थिए त जीअं यूरोप में रोमीअ जो किताबु तव्हांखे बेकरीअ ते बि मिलंदो त शायदि हर जॻह ते असांखे शेख हयाज़ जो किताबु नज़र ईंदो, ऐं इहो हिकिड़ो ख़्वाबु आहे जेको कॾहिं न कॾहिं ज़रूरु साबिया माणींदो। असां पंहिंजे सभिनी महिमाननि जा, सभिनी अदीबनि जा, दानिश्वरनि जा, शाइरनि जा, पंहिंजे यूनिवर्सिटीअ जे सभिनी फैकल्टी मेंबरनि जा,
ऐं शागिर्दनि जा वॉलंटियर्स जा ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको सॼो पिंडाल जेका डेकोरेशन में पप्पू कोडिक साहिब जो ऐं उनजी सॼी टीम जा अमन सेलर जा आमिर जा सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। हीउ 5 ॾींहंनि जो असांजो तव्हां सां साथ रहंदो। हिकु दफ़ो वरी असां तव्हां सभिनी जा तमामु घणा थोराइता आहियूं। हिकिड़ा 15 मिंट लॻंदा, हिते म्यूज़िक जो सेटअप इस्टेब्लिश थींदो ऐं सुरंदे नवाज़ मोहम्मद हसन जे सुरंदे सां असां महफ़िल अयाज़ जो आगाज़ कंदासीं ऐं उन में शफ़ी फ़क़ीर खां वठी अॼु असां वटि केतिरा ई सिंगर आहिनि। असां उमेदु कयूं था त हिननि 15 मिंटनि जे वक़फ़े खां पोइ ॿी महफ़िल में तव्हां असां सां हिकु दफ़ो वरी भरपूर तरीक़े सां शरीक हूंदा। तव्हांजी तमामु घणियूं महिरबानियूं। उहो मां ॿुधायो आहे हुनखे। काथे खणू काथे रखो बोले हाला री काथे रखो हे पोया वो साइड विक्रम विक्रम कुर्सी खणो इने के सिरे वो पोया होता होता इन्हन के भी ना एक चार एकड़ा दिखे लगदा हे चार हां बल्ल में चलो हेट 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 हे हां ये चार इधर